अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइफ लाइन सां करे तव्हांजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो ॿिनि ग्रुप बीमारियुनि जी ॻाल्हि ॿोल। हिकिड़ो जेके विचड़ंदड़ बीमारियूं हूंदियूं आहिनि हिकिड़े माण्हू खे लॻंदियूं त सॼे ॻोठ में सॼे इलाइक़े सॼे शहर में उहा बीमारी फैलिजी वेंदी। हिकिड़ो ॿियो ग्रुप उहो बीमारियुनि जो जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे लॻंदी त उहा फैलिजंदी न आहे, उनखे नॉन कम्यूनिकेबल डिज़ीज़ चवंदा आहिनि। हिकिड़ी कम्यूनिकेबल डिज़ीज़, ॿियो नॉन कम्यूनिकेबल डिज़ीज़। हिकिड़ी विचड़ंदड़ बीमारियूं, ॿियूं उहे बीमारियूं जेके विचड़ंदड़ बीमारियूं आहिनि। इन्हनि ॿिन्ही ग्रुप ते असां ॻाल्हाईंदासीं त विचड़ंदड़ बीमारियूं कहिड़ियूं आहिनि, उन्हनि जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, उहे कहिड़े तरीक़े सां असांजे जिस्म ते पहुचनि थियूं ऐं उनजा इलाज जा कहिड़ा तरीक़ा, उनजा बचाव जा कहिड़ा तरीक़ा। उन सां गॾु जेके नॉन कम्यूनिकेबल उहे बीमारियूं जेके विचड़ंदड़ न आहिनि, जेकॾहिं घर में हिकिड़े माण्हू खे त ॿिए भाती खे न लॻंदियूं, भले उहो उन सां गॾु रहे या गॾु उथे वेहे या खाए पीए, पर उहे ॿिए माण्हू खे न लॻंदियूं। उन्हनि बीमारियुनि जा कहिड़ा सबब आहिनि, उन्हनि बीमारियुनि खां कीअं बची सघिजे थो, उन्हनि बीमारियुनि जी निशानियूं कहिड़ियूं आहिनि, उनजे इलाज जा कहिड़ी तरीक़ा आहिनि, इहो बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं त छा हिन वक़्तु दुनिया में जेके विचड़ंदड़ बीमारियूं वधी रहियूं आहिनि या उहे बीमारियूं जेके न विचड़ंदड़ आहिनि, नॉन कम्यूनिकेबल जेके बीमारियूं उहे वधी रहिया आहिनि। ऐं असां जे ग़रीबनि मुल्कनि में कहिड़ियूं वधी रहियूं आहिनि, अमीर मुल्कनि में कहिड़ियूं वधी रहियूं आहिनि। त असां इन मौज़ू ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर ज़ुल्फ़कार शेख, जेके प्रोफेसर आहिनि पांडाव यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में। ऐं डॉक्टर साहब जेके पब्लिक हेल्थ जा माण्हू आहिनि, डॉक्टर साहब खां पुछंदासीं त कम्यूनिकेबल ऐं नॉन कम्यूनिकेबल जेके डिज़ीज़ आहिनि या जेके बीमारियूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, उनजे बचाव जा कहिड़े तरीक़ा आहिनि, ग़रीब मुल्कनि ते इन जो वधीक बर्डन आहे या अमीर मुल्कनि ते आहे। ऐं तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहब खां को बि सुवाल पुछी सघो था, पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो, असांखे ॿुधो, असां सां ॻाल्हायो त जीअं तव्हांजी ॻाल्हि असां सम्झी सघूं, असां तव्हांखे हुनजो जवाबु ॾियूं। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी डॉक्टर ज़ुल्फ़कार शेख तव्हां हिते असां वटि आयो। डॉक्टर साहब तव्हां माशाल्लाह जेका पब्लिक हेल्थ में कमु कयो था, डाव यूनिवर्सिटी दुनिया जी तमामु वॾियुनि यूनिवर्सिटियुनि में शामिलु आहे ऐं मेडिकल साइंस ते हुनजो तमामु वॾो कमु आहे। मां हूअं त हिकिड़ी बीमारी ते असां ॻाल्हाईंदा, पर मां ॿिन्ही बीमारियुनि जा जेके ॿ ग्रुप आहिनि सॼी दुनिया में, हिकिड़ा उहे जेके जरासीम सां विचड़ंदड़ बीमारियुनि जो हिकिड़ो तमामु वॾो ग्रुप आहे। चवंदा आहिनि त 50% जेके बीमारियूं दुनिया में थींदियूं आहिनि उते विचड़ंदड़ बीमारियूं आहिनि। पर उन सां गॾु ॿियो ग्रुप उन्हनि बीमारियुनि जो आहे जेके नॉन कम्यूनिकेबल, माना जेके हिकिड़े माण्हू खे आहिनि त ॿिए खे लॻंदी न, ॿिए खे वरी कंहिं ॿिए सबब सां लॻी सघे थी उहा बीमारी। त छा हिन वक़्तु कहिड़ो ग्रुप वधीक आहे या इहे कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि, इन में विचड़ंदड़ बीमारियुनि में कहिड़ियूं बीमारियूं शामिलु आहिनि, नॉन कम्यूनिकेबल या जेके न आहिनि विचड़ंदड़ उन्हनि में कहिड़ियूं बीमारियूं शामिलु आहिनि? बीमारियुनि जी जॾहिं असां ॻाल्हायूं था पिया त बीमारियुनि खे असां थुल्हे लेखे ॿिनि हिसनि में विराए सघूं था पिया। सही आहे। हिकिड़ो ग्रुप उन्हनि बीमारियुनि जो आहे जेके हिकु माण्हूअ खां या कंहिं हिकु शइ खां ॿी शइ ताईं लॻनि थियूं। उहो माण्हू जो इन ते असां अञा तफ़सील में ॻाल्हाईंदासीं त ज़रूरु न आहे त माण्हूअ खां ॿिए माण्हू, हिकु इंसान खां ॿिए इंसान, जानवर में खां बि लॻी सघे थी पई, कंहिं कपिड़े मां बि लॻी सघे थी पई, जंहिंमें उहे जरासीम हुजनि, पाणी मां बि लॻी सघे थी, खाधे पीते मां बि लॻी सघे थी। पर उहा बीमारी उन्हनि बीमारियुनि जे ग्रुप खे असां चवंदा आहियूं फैलजंदड़ बीमारियूं या विचड़ंदड़ बीमारियूं। हिकिड़े खां ॿिए तरफ़ बिल्कुलु कंहिं बि कॉन्टेक्ट जे ज़रिए उहे लॻी सघनि थियूं। ॿियूं आहिनि न विचड़ंदड़ बीमारियूं, नॉन कम्यूनिकेबल डिज़ीज़िस। उहे बीमारियूं आहिनि जेके हिकु इंसान खां ॿिए इंसान खे नथियूं लॻनि। उन्हनि जे थियण जा बि मुख़्तलिफ़ सबब आहिनि, उन्हनि ते असां ॻाल्हाईंदासीं। त थुल्हे लेखे असां बीमारियुनि खे ॿिनि ग्रुपनि हिन वक़्तु असां वटि या सॼी दुनिया में कहिड़ो कम्यूनिकेबल डिज़ीज़ बीमारियूं वधीक आहिनि या नॉन कम्यूनिकेबल वधीक आहिनि? जेके विचड़ंदड़ बीमारियूं आहिनि जिन खे असां कम्यूनिकेबल डिज़ीज़ चऊं था पिया, उहे असल में आहिनि ग़रीब मुल्कनि जूं बीमारियूं। जिते लिविंग स्टैंडर्ड ॾाढो घटि आहे, जिते सफ़ाई सुथराई न आहे, पाणी साफ़ु न आहे, रहण जो जेका घर जो माहौल साफ़ु कोन्हे को, घर खां ॿाहिरां जो माहौल साफ़ु न आहे, खाधो पीतो सही नथो मिले, खोट बि उन में चई सघिजे थो। खोट वरी बि जे तरफ़ त उन में असां इन्हनि बीमारियुनि खे असां बुनियादी तरह सां ग़रीब मुल्कनि जी बीमारी चई सघूं था पिया, ग़रीब मुल्क या ग़रीब माण्हुनि जी बीमारियूं। ऐं नॉन कम्यूनिकेबल डिज़ीज़ जेके आहिनि उहे असां थुल्हे लेखे ईअं चई सघूं था त जेके अमीर मुल्क आहिनि उन्हनि जूं बीमारियूं आहिनि। पर इन ते असां अञा तफ़सील में ईंदासीं त इहो ज़रूरी न आहे त नॉन कम्यूनिकेबल डिज़ीज़ सिर्फ़ु अमीरनि में थियनि ऐं ग़रीबनि खे न थियनि। उहे छो थियूं थियनि उन्हनि ते असां ॻाल्हाईंदासीं। त घणे नॉन कम्यूनिकेबल डिज़ीज़िस उहो घणो करे अमीर मुल्कनि में थियनि थियूं पियूं। रेशो कंहिंजो वधीक आहे तव्हांजे ख़्याल में, तव्हांजी रिसर्च में छा? साईं हा, उहो तव्हांखे मां ॿुधायां न त जेके ग़रीब मुल्क आहिनि दुनिया में वधीक ग़रीब मुल्क आहिनि, उते विचड़ंदड़ बीमारियूं वधीक आहिनि, होॾे हो वधीक आहिनि। अच्छा डॉक्टर साहब थोरो अॻिते तव्हां डॉक्टर ज़ुल्फ़कार मूंखे ॿुधायो त जेके विचड़ंदड़ बीमारियूं आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? 4-5 जा नाला ॿुधायो जीअं असांजे आम माण्हू ख़बर पए। हाणे मां पहिरीं उन्हनि बीमारियुनि जो नालो ॿुधाइण खां अॻु में तव्हांखे मां ॿुधायां त उहे माना विचड़ंदड़ कीअं फैलजनि कीअं थियूं।
फैलजण जो 2 तरीक़ा थी सघनि था। हिकु त डायरेक्ट फैलिजे, हिकु सोर्स खां ॿिए सोर्स ताईं लॻे, ऐं ॿी जेका आहे इनडायरेक्ट अणसिधी तरह फैलिजे। डायरेक्ट जो मतिलबु ईअं आहे त हिकु माण्हू जो ॿिए माण्हू सां कॉन्टेक्ट थिए, मरीज़ सां कॉन्टेक्ट थिए, उन सां हिकु उहो माण्हू जंहिंमें इहे जरासीम हुजनि। असल में इहे बीमारियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जे जरासीमनि सां थियनि थियूं पियूं। त उन माण्हू में जंहिंमें उहे जरासीम हुजनि, उन जो कंहिं ॿिए माण्हू सां कॉन्टेक्ट थिए त उन खां उहा बीमारी उनखे फैलिजे डायरेक्ट सिधी तरह। ज़मीन ते उहे जरासीम फैलियल आहिनि, उनखे हथ या पेर लॻाइण सां उहा डायरेक्ट उन में अची वञे। माउ खां ॿार में उहा अची वञे, माण्हूअ खां इंसान जी, छाकाणि त तव्हांखे मां ॿुधायां त इंसान जे जिस्म जी मसइलान गलो आहे या जेकॾहिं पाखाने जी जॻह, हाणे उते छा आहे त कुझु अहिड़ा जरासीम आहिनि जेके उते पिया हूंदा आहिनि, उन जॻह ते उहे का बि बीमारी न कंदा आहिनि। पर उतां खां निकिरी जेकॾहिं ॿिए जॻह ते उहे पहुचाया वेंदा त उहो पहुचाईंदो केरु, उहो माण्हू पाण बि पहुचाए सघे थो। पर पंहिंजो पाण उहे आङुर लॻाए, हथु लॻायो ऐं ॿिए जिस्म जे ॿिए हिसे ते लॻाईं त उते उहे जरासीम जॾहिं ईंदा त उते उहे बीमारी पैदा कंदा, पर उन जॻह ते उहे बीमारी पैदा ॾिसो न। विचंदड़ बीमारियुनि में डॉक्टर साहब तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो एयरबॉर्न डिजीज़, हवा जे ज़रिए उहे जरासीम ॿिए ताईं पहुची सघनि था। जीअं माण्हू खंघे थो या खाधे जे ज़रिए, हथु लॻाइण जे ज़रिए, मतिलबु ईअं जेके बि अहिड़े तरीक़े सां इहो बीमारी पहुची इहो आहे न। हिकु त इहो त तव्हांखे जेको मां ॿुधायो न त ॻाल्हाइण जी हिकु माण्हू ॻाल्हाए थो पियो, ॿियो माण्हू उनजे वेझो आहे, ज़ोर सां ॻाल्हाए थो, खंघे थो पियो, निछ थो ॾिए पियो, त उहो माण्हू ॿिए खे लॻी वञे। इहो आहे डायरेक्ट। इनडायरेक्ट इहो आहे त कंहिं बि शइ जे थ्रू, मसलन पाणीअ में, उहे जरासीम पाणी में हुजनि, उहो पाणी इस्तेमालु करण सां, खाधे में हुजनि, उहे इस्तेमालु करण सां ब्लड में हुजनि, कपिड़े में हुजनि, कंहिं कपिड़े में हुजनि, हवा में हुजनि, या हवा जो हिकु त डायरेक्ट हवा में माण्हू खंघंदो, ॿिए माण्हू खे लॻी वेंदी, इहो थींदो डायरेक्ट। पर हिकिड़े माण्हू खंघियो, उहे जरासीम उते पिया आहिनि, ऐं उनखां पोइ जॾहिं वरी ज़ोर सां हवा लॻंदी त उहे जरासीम मथे ईंदा ऐं माण्हू साहु खणंदो त उहे माण्हू जे अंदरि वेंदा। अच्छा, बीमारियूं कहिड़ियूं आहिनि कम्युनिकेबल डिजीज़ आहिनि त आम कहिड़ियूं बीमारियूं आहिनि? उन में असां वटि जेके तमामु घणी बीमारियूं, जेके घणे बीमारियूं थींदियूं, विचंदड़ बीमारियूं, उन्हनि में आहिनि सभ खां वधीक दस्तनि जी बीमारियूं। ठीकु आहे, हाणे उन में जेके दस्तनि जूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं थी सघनि थियूं, हा, जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जी जरासीमनि सां थियनि थियूं पियूं। त इहा ऐं उहो थिए इन जे करे खाधे पीते में का उहे जरासीम हुजनि, खाइण जी शयुनि में या पीअण जी शयुनि में। त मुख़्तलिफ़ दस्तनि जूं बीमारियूं, जंहिंमें कालरा बि अची सघे थी पई, जंहिंमें टाइफाइड बि थी सघे थो पियो, जंहिंमें अमीबा जो जेका हिकिड़ी बीमारी थींदी आहे उहो बि थी सघे थो पियो। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मतिलबु दस्तनि जूं बीमारियूं आहिनि। उहे उन खां अलावा साह जूं जेके बीमारियूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके असां वटि तमामु घणियूं आहिनि। ॿारनि में ख़ासि करे साह जी बीमारियूं ऐं दस्तनि जूं बीमारियूं जेके कम्युनिकेबल डिज़ीज़ आहिनि। साह जूं बीमारियूं बि उन में बि नमूनिया जीअं आहे, तमामु घणी नमूनिया थिए थी, TB थिए थी पई, ऐं ईअं अहिड़े नमूने सां असां जेके ॾिसूं, जंहिंजे लाइ असां वटि प्रोग्राम बि आहे टुकनि लॻाइण जो, पाकिस्तान गवर्नमेंट मुल्कनि में बि आहे। HIV एड्स जेका उहा बि विचंदड़ बीमारी आहे। हेपेटाइटिस जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, उनजो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां फैलिजनि थियूं पियूं। पर उहे सभई जेके हेपेटाइटिस A, B, C, D, E 5 क़िस्म आहिनि, ऐं टे क़िस्म जेके आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां फैलिजनि थियूं पिया, पर इहे विचणंदड़ बीमारियूं आहिनि। त इहे जेके बि बीमारियूं विचणंदड़ आहिनि, मतिलबु कंहिं बि सोर्स जे थ्रू हिक खां ॿिए हंधि लॻनि थियूं। या मलेरिया आहे, जीअं मलेरिया बि विचणंदड़ बीमारी आहे। असां हाणे मलेरिया कीअं थी फैलिजे, अच्छा, इहा इनडायरेक्ट थी अचे पई। उनजे फैलिजण जे लाइ असां वटि मच्छर आहे, जेको सोर्स आहे उहो मच्छर आहे, त मच्छर जे थ्रू थिए थी। अॼुकल्ह हिते डेंगी फीवर जी तमामु घणो जेका ख़तरो आहे उहो थिए थो। ईद जो वक़्तु हुयो, जंहिं वक़्तु सफ़ाई न हुजण जे करे कांगो वायरस, उहा कांगो वायरस बि जेका आहे उहो बि बुनियादी तरह वायरस डॉक्टर साहब थोरो हिन में ॿ शयूं टे वायरस आहिनि, बैक्टीरिया आहिनि, ॿिया बि जेके जरासीम आहिनि, मुख़्तलिफ़ बेसिलाई आहिनि, जबकि इहे सभु विचणंदड़ सभु जो सभु मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके इहे असां हिन खे लाइव ऑर्गेनिज़म्स माइक्रो ऑर्गेनिज़म्स आहिनि, उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा आहिनि, जंहिंमें जेकॾहिं असां उन्हनि जो कंदासीं त बैक्टीरिया थी सघनि था, वायरस थी सघनि था, प्रोटोज़ा थी सघनि था पिया, अमीबा थी सघनि था। मुख़्तलिफ़ क़िस्म जा उहे जरासीम आहिनि। उन्हनि जरासीमनि जे करे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं थियनि थियूं। जेके बि विचणंदड़ बीमारियूं आहिनि उहे जरासीमनि जे करे थियनि थियूं पियूं। उन खां इहे जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जे इन्हनि सां थियनि थियूं। अच्छा, इंसान जे अंदरि थियनि कीअं थियूं, हिकु त इहो आहे त हीअ थियण जो जेका आहे
तरीक़ो इंसान जे अंदरि वञनि कीअं थियूं वञण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा हिकिड़ा रूट्स आहिनि ऐं उहे उन रूट जे थ्रू हाणे जीअं हेपेटाइटिस ए ऐं ई आहे उहा हेपेटाइटिस बी खाधे पीते में उहे जरासीम वेंदा त उन जे थ्रू थी सघे थी ॿिए कंहिं तरीक़े सां उहा नथी थी सघे ये जगह खाधो पीतो साफ़ न हुजे पानी साफ़ उन में न उहे हुजे, जरासीम जरासीम जेकॾहिं हुजे त वो उनखे थी उन में सघे। हेपेटाइटिस बी सी ऐं डी आहे त उहा खाधे पीते में जरासीम जेकॾहिं वञनि था त उन सां उहा बीमारी न थींदी। उन जे फैलजण जो तरीक़ो जेको आहे हिकु इंसान खां ॿिए इंसान खे ईअं लॻी सघे थी पई त जिन्सी तालुकात ज़ाल खां मुड़ुस खे या मुड़ुस खां ज़ाल खे लॻनि या ब्लड जेका रत आहे रत जेकॾहिं ॾिनी वञे उन रत में जेकॾहिं जरासीम हुजनि त उहा उन में फैलिजी सघे थी पई। उहो माण्हू जेको बीमार हुजे जंहिंमें जरासीम हुजनि उनजो इस्तेमालु थियल ब्लेड या टूथब्रश उहो इस्तेमालु कयो वञे त उन सां उहे लॻी सघनि था पिया त हर कंहिंजो उन में उहे हेपेटाइटिस थी सघे थी पई हेपेटाइटिस बी सी ऐं डी। अच्छा त कुझु बीमारियूं जेके खाधे पीते उहो सिर्फ़ु उनजो रूट इहो आहे खाधे पीते में उहे जरासीम वेंदा त उन मां टीबी हथ लॻाइण इहो आहे त डायरेक्ट उहा फैलिजे थी पई उहा साह जे असांजो जेको जेका नाली आहे त उन जे थ्रू असांजे जिस्म में वञे थी त जेको हिकिड़ो माण्हू जंहिंमें इहे जरासीम आहिनि उन जे भरिसां जेकॾहिं केरु ॿियो माण्हू वेठो हूंदो उहो खंघंदो बलगम उछलींदो तुक उछलींदो त उन में डायरेक्ट बि वञी सघे थो पिया उहे ज़मीन ते किरी पवनि जॾहिं हवा लॻे उहे मथे अचनि जरासीम त उन मां बि उहा लॻी सघे थी। त टीबी बुनियादी तरह साह जो असांजो जेको उन जे थ्रू उहा बीमारी असां वटि फैलिजे थी पई। अच्छा इहे त थियो कम्युनिकेबल या विचणंदड़ पर नॉन कम्युनिकेबल जेके विचणंदड़ बीमारियूं न आहिनि उहे ॿ चारि कहिड़ियूं आहिनि कुझु जेके नॉन कम्युनिकेबल हा जी नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ में दिलि जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं उहे थी सघनि थियूं पियूं ब्लड प्रेशर उन खां अलावा असां वटि स्ट्रोक जंहिंखे अधरंगे जी बीमारी चइबो आहे उहा थी सघे थी पई मुख़्तलिफ़ क़िस्म जा कैंसर आहिनि कैंसर जेके आहिनि उहे बि नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ में अचनि था पिया। शुगर ऐं उन खां अलावा डायबिटीज़ जेका आहे बिल्कुलु डायबिटीज़ जा बि मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि पर उहा डायबिटीज़ बि नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ आहे हिकु इंसान खां ॿिए इंसान खे नथी लॻे। अच्छा हॾनि जूं जोड़नि जूं मसल जूं खोड़ साथियूं ईअं हा खोड़ साथियूं बीमारियूं आहिनि जेके विचणंदड़ न आहिनि उन में आर्थराइटिस जो असां वटि जीअं प्रॉब्लम थिए थो ऑस्टियोआर्थराइटिस मुख़्तलिफ़ क़िस्म जी हॾनि जूं बीमारियूं थियनि थियूं पियूं त मुख़्तलिफ़ क़िस्म जूं गुर्दनि जूं बीमारियूं थियनि थियूं पियूं त उहे बीमारियूं विचणंदड़ न आहिनि हिकु इंसान खां ॿिए इंसान में नथियूं लॻनि। हाणे उन्हनि जे थियण जो जेकॾहिं असां उन ते अचूं त नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ जेके फैलिजनि नथियूं पियूं उहे कीअं थियूं थियनि त उन्हनि जे थियण जा असां बुनियादी तरह सां ॿ तरीक़ा आहिनि उन्हनि बीमारियुनि खे असां वरी ॿिनि हिसनि में विरहाए सघूं था पिया। हिकिड़ो उहे जेके असां में हेरिडिटी आहे हेरिडिटी जेनेटिक में ऐं ॿियो आहे असांजी इन्वायरमेंट माहौल जेका आहे माहौल जे करे ॾाढो ज़बरदस्त तव्हां ॿुधायो त जेके नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ उहे ॿिनि तरीक़नि सां हिकिड़ो त जेके मारूसी तौर ते वालिदीन खां जेके तव्हांखे जीन्स मिलनि उन करे बीमारी थींदियूं ॿियो असांजो माहौल इन्वायरमेंट कहिड़ो आहे उन करे बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि। इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं पर वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियूं। अॼु असां विचणंदड़ ऐं जेके न विचणंदड़ बीमारियूं उन्हनि ते ॻाल्हाए रहिया आहियूं। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सुवाल पुछी सघो था। अच्छा डॉक्टर साहिबु वक़्फ़े सां पहिरीं तव्हां ॻाल्हायो पई त जेको ॿ तरीक़नि सां जेके उहे बीमारियूं जेके विचणंदड़ न आहिनि उहे ॿिनि तरह हिकिड़ो त उहे जेके तव्हांजे पैदाइशी जीन्स में मारूसी तरीक़े सां त उहो जरासीम हुजे त थी सघंदो। ॿियो असांजो इन्वायरमेंट माहौल जेको आहे इन्वायरमेंट असांखे बीमारियूं कीअं पैदा कंदा आहिनि उन में छा हूंदो आहे उन इन्वायरमेंट में कहिड़ा शइ हूंदी आहे जेका असांखे बीमारी जो सबबु ठहंदो आहे। इन्वायरमेंट में खोड़ सारियूं शयूं अचनि थियूं पियूं पर जेकॾहिं उनखे असां हिकिड़ी ॻाल्हि में चऊं त उहो आहे लाइफ स्टाइल। असांजो माहौल जेको उन माहौल में असांजो लाइफ स्टाइल कीअं आहे रहण जो तरीक़ो कीअं आहे माण्हू एक्टिव लाइफ थो गुज़ारे पियो ज़िंदगी थो गुज़ारे पियो या घणो टाइम वेही थो गुज़ारे पियो खाई ऐं वेठो आहे घणो हले फिरे नथो पियो जेको माण्हू घणो उनजो कमु जेका आहे नौकिरी उनजी अहिड़ी आहे कमु हुनजो अहिड़ो आहे जंहिंमें हुनखे घणो हलणो फिरणो नथो पए पियो उहो माण्हू एक्सरसाइज़ नथो करे पियो ओवर ईटिंग थो करे पियो खाइण पीअण इहे माहौल सां लाॻापियल शयूं आहिनि।
त उहो माण्हू खाए पीए छा थो पियो ऐं केतिरो थो खाए पियो, उन खां अलावा उनजो रहण जो स्टाइल उनजो कहिड़ो आहे ऐं कहिड़ियूं शयूं हू वापराए थो। मसलन सिगरेट स्मोकिंग आहे, हाणे इहा बि माहौल सां लाॻापियल शइ आहे, त हू स्मोकिंग थो करे पियो, पान गुटको थो इस्तेमालु करे पियो या शराब नोशी थो करे पियो, त इहे सभु शयूं असांजे माहौल सां लाॻापियल आहिनि। त जेको माना जेकॾहिं हिकिड़े लफ़्ज़ में हिकिड़ी ॻाल्हि असां करियूं त उहो आहे लाइफ स्टाइल, त उन माण्हू जो लाइफ स्टाइल कहिड़ो आहे। जेकॾहिं उन माण्हू जो लाइफ स्टाइल हेल्दी आहे त इहे जेके न विचणंदड़ बीमारियूं आहिनि, नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ आहिनि, हू माण्हू पाण खे उन खां बचाए सघे थो पियो। ऐं जेकॾहिं 80% जेके आहिनि जेके असां वटि बीमारियूं थियनि थियूं न पियूं, 80% बीमारियूं असांजी लाइफ स्टाइल जेकॾहिं असां चेंज करियूं त असां उन खां बची सघूं था पिया। कीअं मतिलबु छा घटि खाइजे? जी हा, हाणे हुन में जी ॾिसो, तव्हांखे मां ॿुधायो न, लाइफ स्टाइल में हिकिड़ो माण्हू जेकॾहिं ओवर ईटिंग थो करे पियो, तमामु घणो थो खाए पियो, खाइण में इस्तेमाल जूं शयूं हू चर्बी मतिलबु गिहु चर्बी तमामु घणो इस्तेमालु थो करे पियो, मिर्च मसाले रोगनी शयूं जेके आहिनि उहे घणी थो इस्तेमालु करे पियो, खाइण खां पोइ वेठो आहे, बिल्कुलु हुनजो हलणु फिरणु कोन्हे को, खाई ऐं माण्हू सुम्ही थो पए पियो, राति जो ख़ासि करे देरि सां खाइणु, ओवर ईटिंग करणु ऐं सुम्ही पवणु, त इन सां यकीननि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं थी सघनि थियूं पियूं। जीअं हाणे बीमारियूं इन सां कहिड़ियूं थी सघनि थियूं, शुगर जेका आहे, जेको डायबिटीज़ असांजी लाइफ स्टाइल ते डिपेंड थी करे पई, हाई ब्लड प्रेशर असांजो सॼो इन ते डिपेंड थो करे पियो लाइफ स्टाइल ते, दिलि जूं बीमारियूं असांजी लाइफ स्टाइल ते डिपेंड कनि थियूं पियूं, कैंसर मुख़्तलिफ़ क़िस्म जा कैंसर जेके आहिनि उहे असांजी लाइफ स्टाइल ते डिपेंड था कनि पिया, अधरंगे जी बीमारी जेका आहे उहा असांजी लाइफ स्टाइल ते डिपेंड थी करे पई। असांजी जेकॾहिं मसइला असांजो हेल्दी फूड आहे, असां खाऊं उहो था पिया जंहिंमें घणी चर्बी कोन्हे, घणो लूणु कोन्हे को, मतिलबु रोगनी ग़ज़ा न आहे, ओवर ईटिंग नथा करियूं पिया, खाई माण्हू तमामु घणो खाई माण्हू सुम्हे नथो पियो, ऐं उनजो लाइफ स्टाइल अहिड़ो आहे त रूटीन में उहो माण्हू एक्सरसाइज़ थो करे पियो, पंहिंजे ब्लड प्रेशर खे बि कंट्रोल थो रखे पियो, पंहिंजी कोलेस्ट्रॉल लेवल खे बि कंट्रोल में थो रखे पियो, पंहिंजी शुगर लेवल खे बि कंट्रोल में थो रखे पियो, त उन माण्हू में इन बीमारियुनि खां उहो माण्हू बची सघे थो पियो। त बुनियादी तरह नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ असांजी हिकु त मौरूसी तरह जेके अचनि, ऐं पर मौरूसी तरह बि जेके अचनि थियूं पियूं उन्हनि खे बि असां काफ़ी हद ताईं पंहिंजे लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन जंहिंखे असां चऊं था, त असां पंहिंजे रहण जो जेको तरीक़ो आहे बिल्कुलु हेल्दी लाइफ स्टाइल असांजो जेकॾहिं हूंदो त असां इन्हनि बीमारियुनि खां बची सघूं था। हिन वक़्तु छा आहे जेके नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ आहिनि, जेके विचणंदड़ बीमारियूं आहिनि, उहे वधी रहियूं आहिनि? साईं उहो बिल्कुलु, हाणे असल में इहो आहे त नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ हाणे जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, डेवलप्ड कंट्रीज़ में त इहो आहे त इहो चयो थो वञे पियो त उते पंहिंजो माण्हू जेको ॾिसो भाई हुननि जो लाइफ स्टाइल अहिड़ो ख़राबु आहे जो हुननि वटि नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ वधी रहियूं आहिनि, पर नॉन कम्युनिकेबल ॾिसो हुननि माण्हुनि कम्युनिकेबल डिज़ीज़ ते ऑलमोस्ट कंट्रोल करे छॾियो आहे। इंसानु आहे, इंसान जी हयाती जी हिकिड़ी लिमिट आहे 70, 80, 90, 100 साल नेठि इंसान खे जेका आहे फना अचणी आहे, उन्हनि माण्हुनि जी बि डेथ थींदी, पर उन्हनि जी तव्हां ॾिसो न लाइफ स्पान केतिरो आहे, ज़िंदगी केतिरी आहे। असां जेकॾहिं एवरेज लाइफ असां ॾिसूं 70, 80 साल आहे, असां वटि जेका आहे लाइफ एवरेज लाइफ जेका आहे उहा 60 साल आहे, त हुननि माण्हुनि नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ ते कंट्रोल कयो आहे। नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ उन्हनि में थियनि थियूं, पर उहे बि उमिरि जे पोएं हिसे में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। साईं महिरबानी, केरु था ॻाल्हायो, किथां? मां मोहम्मद इस्लाम लगारी, कराची मां। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? अदा मां थोरो हार्ट जो पेशेंट आहियां, महीनो खनि थी वियो आहे, मूंखे पेट में तकलीफ़ दर्द आहे जी। डॉक्टरनि खे ॾेखारे अथमि, एंटीबायोटिक खावां थो, तॾहिं बि छॾे नथो, वरी अची वञे थो। पेट जे मथे हिसे में हाज़मो ख़राब थो रहे, उते सूर आहे या हेठि हिसे में? पहिरीं त हेठि में हूंदो, हाणे लेकिन मथे में आहे मुंहिंजे ख़्याल। मां ज़ोर ॾियां थो पंहिंजे जिस्म ते, मथे में आहे, एब्डोमन, अपर एब्डोमन। मानी सही था खाओ, बुख लगे थी? हा, बुख लगे थी। पहिरें त पोएं हफ़्ते में हफ़्तो पूरी कब्जी रही, पोइ कल्ह खां पोइ सही थी वियो। ठीकु आहे, 2 दफ़ा वियो आहे, मानी मंझंदि जो बि सही, सुबुह जो नाश्तो बि सही, राति जो बि सही खावां थो। ठीकु आहे। दिलि जूं जेके बीमारी जूं दवाऊं खाओ पिया? हा, दवाउनि जी बीमारी खाईंदो आहे, लेकिन उन में असर ई नथो अचे। हाणे पहिरें त थियो, पहिरें शुरू में, हाणे कुझु बि न आहे। न, उहो दिलि जी बीमारी त अलॻि आहे न, हुनजूं बि दवाऊं अलॻि? उहो अलॻि आहे, उहो त मां उहो दिलि जी जेका बीमारी आहे, मां हार्ट पेशेंट आहियां, उहो थमिजी वई, ख़तमु थी वई सम्झो। ठीकु आहे। त हाणे तव्हां छा था पुछो त इहो पेट जो सूर कॾहिं ख़तमु थींदो या कीअं ख़तमु? पेट जो सूर जो छा कयां मां? ठीकु आहे, ठीकु आहे, तव्हांखे जवाबु। वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कयो। डॉक्टर साहब, दिलि जो मरीज़ आहे, दवाऊं त खाए थो, पर अॼुकल्ह
उनखे जेको अपर एब्डामिन में सूर आहे साईं, त घणो दवा करे, वठण वियो आहे पर मतिलबु अञा उनखे सूर नथो घटे त छा करे, छा एडवाइस कंदो? लॻे जेको अथो पियो भाऊ जहिड़े नमूने सां ॿुधाए पियो त लॻे थो त उनजो अल्सर जो मसइलो आहे। सही आहे। ऐं घणो वक़्तु दवाऊं खाइण ऐं ॿियो असल में इहो आहे त मुख़्तलिफ़ दवाऊं जेके ख़ाली पेट दवाऊं न खाइणियूं हूंदियूं आहिनि, माण्हू उनखे जो एहतियात नथो करे पियो त मिर्च मसाले वारियूं शयूं घणियूं इस्तेमालु करणु या मुख़्तलिफ़ क़िस्म जी हिकिड़ा जरासीम आहिनि, उन जरासीम जे करे बि जेका उहो अल्सर थी सघे थो पियो। त घणो करे उहो अल्सर जो मसइलो आहे ऐं मुमकिन आहे त का ॿी तकलीफ़ हुजे, पर उहो ॾिसण खां सवाइ कुझु चई नथो सघिजे। ऐं को सुठो जेका आहे गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हुजे त उनखे ॾेखारे ऐं ज़रूरु पेट जी बीमारियुनि जो जेको माहिर डॉक्टर आहे त उनखे ॾेखारे ऐं पंहिंजो जेका उनजो इलाजु कराए सघे थो त बहितर थी वेंदो। बिल्कुलु। ऐं तव्हां डॉक्टर साहिब जी ॻाल्हि ॿुधंदी त छो त जेकॾहिं अल्सर या पेट जी जेका अपर एब्डामिन जी जेकॾहिं तकलीफ़ हूंदी आहे त उहा जेकॾहिं मुख़्तलिफ़ बीमारी त उहो जल्दी ठीकु न थींदो आहे, उनखे थोरो टाइम लॻंदो आहे। तंहिंजे करे तव्हां कंहिं सुठे फिज़िशियन खे ॾेखारे दवा जेकॾहिं 10-15 ॾींहं या महीनो खाईंदो त इहो सूर छॾे वेंदो। इन करे ज़रूरी आहे त तव्हां कंहिं सुठे फिज़िशियन खे ॾेखारियो ऐं पंहिंजो इलाजु करायो। डॉक्टर साहिब हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे, असां सां गॾु उनखे बि शामिलु कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं बड़ी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? त मुंहिंजे वाल साहब खे आहे थोरो हार्ट जी तकलीफ़ आहे ऐं शुगर बि आहे। अच्छा, शुगर बि अथसि, ॿियो हार्ट जो मसइलो बि अथसि? हिकिड़ो शुगर अथसि, ॿियो दिलि जो मसइलो अथसि? जी जी, हिन वक़्तु बाबा खे पुठी में पूरी फट ॾाढो ज़ख़म, सूर ॾाढो थो करे। सही राहत ॾियो। किथे ज़ख़म अथसि? पुठी ते? हा साईं, पुठी ते पोयां। अच्छा, उमिरि घणी अथसि? उमिरि साईं 62 साल। अच्छा, बिस्तरे ते हूंदो आहे छा? न पंहिंजो कारोबार कंदो, बिज़नेस कंदो आहे। अच्छा, हाणे तव्हांजो सवाल छा आहे? पुछणु छा था चयो डॉक्टर साहिब खां? साईं पुछण इहो चाहियां त हाणे उनजो हार्ट जो प्रॉब्लम, इंजेक्शन शुगर बि आहे। ॿियो बि हिकिड़ो सवाल आहे। जी पुछो। ॿियो त मूंखे पाण खे डॉक्टर ॿुधाई हेपेटाइटिस डी छा हूंदी आहे? ए बी सी त ॿुधो आहे असां, डी छा आहे, केतिरो आहे, कोर्स केतिरो माण्हू आहे, केतिरो मुमकिन इलाजु आहे हुनजो? ठीकु आहे, तव्हांजे जवाब वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कयो। साईं, हिन जो वालिद साहिबु बीमार आहे, शुगर बि अथसि, कुझु हार्ट जी बीमारी बि अथसि, कुझु त उनखे छा एडवाइस कंदो त किथे ॾेखारे कीअं करे? साईं, उहो असां वटि त अॼुकल्ह जेके आहिनि घणो करे त उनखे शुगर जी तकलीफ़ खां वरी ॿियूं तकलीफ़ूं थी वियूं हूंदियूं, त उहो शुगर जो कोई सुठो डॉक्टर हुजे उनखे ॾेखारे। ऐं जेकॾहिं उन डॉक्टर साहिबु ज़रूरी सम्झो त कंहिं दिलि जे माहिर डॉक्टर ॾांहुं उनखे रेफर कंदो, न त इन्हनि जो पाण ई जेका इलाजु कंदो। त सुठो शुगर जो जेका आहे डायबिटोलॉजिस्ट उनखे ॾेखारे ऐं कराए पंहिंजो इलाजु कराए। अच्छा, हिन पाण चए थो त मूं बि टेस्ट कराया त मूंखे डॉक्टर चवंदा त हेपेटाइटिस डी थी वई आहे, माना बी या डी आहे, त उन लाइ छा करे? असल में इहो आहे त जीअं हाणे भाऊ पाण बि ॿुधाए पियो त ऐं पंहिंजी हाणे ॻाल्हि बि थी त हेपेटाइटिस मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थियनि था पिया। हेपेटाइटिस ए, बी, सी, डी ऐं ई। हेपेटाइटिस ए ऐं ई जेका फैलिजे थी, अॻ में बि ॻाल्हि थी त खाधे पीते में जेकॾहिं उहे जरासीम आहिनि। बी, सी ऐं डी जेकॾहिं हिकु इंसान खे आहे त उहो जेकॾहिं जिन्सी तालुकात आहिनि, जीअं मसलन ज़ाल खां मुड़ुसु या मुड़ुस खां ज़ाल खे लॻनि, या जेकॾहिं का सिरिंज इस्तेमालु थी, उहा सिरिंज इस्तेमालु जंहिंमें उहे जरासीम लॻल आहिनि उन माण्हू खे लॻाई वई, जंहिंमें जरासीम हुया ऐं उहा ॿिए खे लॻाई वई, या जेकॾहिं उन माण्हू खे उहा ब्लड लॻाई वई जंहिंमें उहे जरासीम आहिनि, या उहो रेज़र इस्तेमालु कयो। साईं, उनजे लाइ ॾिसो न, वरी बि इहो आहे त जेको इन जो जिगर जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आहे उन्हनि ॾे उनखे वञिणो पवंदो। असां वटि इहो आहे त कुझु हेपेटाइटिस बी, सी, डी में एक्चुअली इहो आहे त उन में स्टेज ॾिठी वेंदी आहे। स्टेज जो इहो मक़सदु आहे त असां वटि जिस्म में एंटीबॉडीज़ छा हूंदो आहे त इहे जरासीम आहिनि, जरासीम जॾहिं असांजे जिस्म में वञनि था पिया त उनजे मुक़ाबले में जिस्म एंटीबॉडीज़, माना सम्झो त पुलिस या फ़ौज जेका आहे उहो जिस्म पैदा कंदो आहे, त बिल्कुलु उहो वञी करे हू हुनजी स्टेज ॾिसंदा त उनजी छा स्टेज आहे, उनजो छा कहिड़ो इलाजु उनजो थी सघे थो पियो। साईं, उहो उनजो इहो ॿुधायो न त उन स्टेज ते ॾिसंदो। बी, सी, डी जेका आहे उन जे लाइ हुनखे वञिणो पवंदो कंहिं जिगर जी बीमारी जो जेको माहिर डॉक्टर वटि, उहो ई फ़ैसिलो करे सघे थो पियो त कहिड़ो इलाजु हुनजो करिणो आहे या न करिणो आहे, हुनजो फ़ाइदो थींदो त केतिरो थींदो। ठीकु आहे, मतिलबु इहा त हिनखे कंहिं सुठे डॉक्टर वटि टेस्ट कराए पोइ हुनजो इलाजु शुरू थींदो त पोइ हुनखे फ़ाइदो थी वेंदो। डॉक्टर साहिबु, तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु हिकिड़े नंढे वक़्तु वेझो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु।
वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान डॉक्टर ज़ुल्फ़िकार सां शुरू कयूं। जी डॉक्टर साहब, वक़्फ़े सां पहिरीं तव्हां ॿुधाए पिए त मुख़्तलिफ़ नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ आहिनि, पर हिन वक़्तु असांजे मुल्क में पाकिस्तान में इन्हनि बीमारियुनि जो छा तनासुब आहे? असां वटि कहिड़ियूं विचड़ंदड़ बीमारियूं वधीक आहिनि या जेके न आहिनि विचड़ंदड़ उहे वधीक आहिनि या ॿई वधीक आहिनि? छा पोज़ीशन आहे? साईं जी पहिरीं ॻाल्हि पई थी त जेके ग़रीब विचड़ंदड़ बीमारियूं असल में जरासीमनि वारी बीमारियूं ग़रीब मुल्कनि जूं बीमारियूं आहिनि। जेके अमीर मुल्क आहिनि, इंडस्ट्रीज़ उन्हनि वटि वधियूं, उन्हनि तरक़ी कई त आस्ते आस्ते उन्हनि इन्हनि बीमारियुनि ते कंट्रोल कयो, पर पोइ ज़िंदगी जे पोएं हिसे में उन्हनि खे नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ थियणु शुरू थियूं। अच्छा, असां वटि पाकिस्तान उसरंदड़ मुल्क आहे, डेवलपिंग कंट्री आहे। हाणे हिते नॉन कम्युनिकेबल जेके कम्युनिकेबल डिज़ीज़ आहिनि, विचड़ंदड़ बीमारियूं, उहे तमामु घणियूं आहिनि। असां वटि मुसीबत इहा आहे त असां उन्हनि शयुनि खे कंट्रोल अञा कयो ई कोन्हे। उहे हालांकि कंट्रोल थियनि, उहे असां वटि कंट्रोल थियूं ई कोन्हनि पियूं। उनजी साॻी पोज़ीशन आहे त उन सां गॾोगॾु नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ असां वटि वधणु शुरू थियूं आहिनि। उहो असांजो लाइफ स्टाइल, असल में जीअं चइबो आहे न त पाण खे अंग्रेज़ सम्झणु, असांजो लाइफ स्टाइल असां चेंज करे छॾियोसीं। इन्फेक्शन खे असां पंहिंजे माहौल जी गदिलाइण खे कंट्रोल कयो ई न आहे। उहा शइ कंट्रोल थी कोन्हे का। जरासीमनि जी पोज़ीशन उहा साॻी आहे, उन सां गॾोगॾु नॉन हाणे उनखे असां वटि डबल बर्डन ऑफ डिज़ीज़, त टेक्निकली इनखे चइबो आहे डबल बर्डन ऑफ डिज़ीज़। बिल्कुलु साईं, ॾिसो न। अच्छा डॉक्टर साहब, कीअं जेकॾहिं असां अचूं था त जेके विचड़ंदड़ बीमारियूं उन्हनि खे असां कीअं घटाए सघूं था? साईं ॾिसो, विचड़ंदड़ बीमारियूं तव्हांखे मूं ॿुधायो न त मुख़्तलिफ़ क़िस्म जी जरासीमनि सां थियनि थियूं पियूं, ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जरासीम हिकु इंसान खां ॿिए इंसान खे या कंहिं हिकु शइ खां ॿिए इंसान ताईं कीअं थो पहुचनि। खाधे पीते में जेकॾहिं खाधो सही न आहे, पाणी सही न आहे, हवा में सही न आहे, मतिलबु असांजो माहौल, घर जो माहौल, घर में सफ़ाई सुथराई न आहे, असांजे ॿाहिरि जेका उते सफ़ाई सुथराई कोन्हे का, असांजो सीवरेज सिस्टम जेकॾहिं सही न आहे, असांजो वाटर सप्लाई जेकॾहिं सही न आहे, असां वटि मच्छर तमामु घणा आहिनि, असां वटि गदिलाइण घणी आहे, त उन सां इहे बीमारियूं फैलिजनि थियूं पियूं। त इन्हनि शयुनि ते कंट्रोल करिणो आहे। त जीअं जीअं तरक़ी थींदी इन्हनि शयुनि ते कंट्रोल कयो वेंदो। पर असां वटि अफ़सोस इहो आहे त असां वटि इन्हनि शयुनि मां कंहिं ते बि कंट्रोल कोन थियो आहे। असां लाइफ स्टाइल पंहिंजो चेंज करे छॾियो अथसूं। लाइफ स्टाइल असांजो इहो थी वियो आहे त ओवर ईटिंग करणु, तमाकू मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे तरीक़नि सां इस्तेमालु करणु, असां एक्सरसाइज़ न करणु, ऐं उन खां अलावा खाधे पीते में चर्बी जो घणो इस्तेमालु करणु, गिह या ऑयल जो घणो इस्तेमालु करणु, एक्सरसाइज़ जो बिल्कुलु न हुजणु। हाणे इन्हनि शयुनि खे उन शइ जो त असां वटि ट्रेंड वधी रहियो आहे। साईं महिरबानी, केरु था ॻाल्हायो, किथां? साईं लुत्फ़ थो ॻाल्हायां, खैरपुर मां। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? हा साईं, आरज़ो आहे, पेशाब जेको आहे पीलो थो अचे, थोरो थो अचे, या छा मसाने जी ख़राबी आहे या जहिड़े जी ख़राबी आहे? अच्छा ॿुधायो, का तकलीफ़ कहिड़ी आहे? इन खां अलावा बीमारी आहे का? हा, बीमारी आहे गर्मीअ जी हूंदी आहे ऐं दिमाग़ जी आहे माना। अच्छा, उहो गुर्दनि में का तकलीफ़ त कोन्हे? हा, दिमाग़ में जेको आहे सो इहो उज़वा जेके सुन थींदा आहिनि। न, उहो गुर्दनि जी तकलीफ़ त का कान्हे तव्हांखे? गोॾनि में कंहिं सूर पए थो, पर मां चेक कराया, चवंदा गोॾा नॉर्मल आहिनि। अच्छा, कमु छा कंदा आहियो? पाण मां टीचर आहियां सर। चलो ठीकु। उमिरि घणी आहे तव्हांजी? हा, पघर लहंदो आहे, पघर। अच्छा, उमिरि घणी आहे तव्हांजी? शुगर त कोन्हे तव्हांखे? कॾहिं चेक करायो अथव? 53। शुगर कॾहिं चेक करायो अथव? ब्लड प्रेशर चेक करायो अथव? हा, ब्लड प्रेशर चेक करायो, शुगर आहे मूंखे थोरी, उहा नॉर्मल आहे। उनजी दवा वठंदा आहियो शुगर जी? हा, वठंदो आहियां, या ग्लूकोफेज। चलो ठीकु आहे, तव्हांजो जवाबु ॾिनो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब, जेको आहे सो शुगर जो मरीज़ आहे, 53 साल उमिरि आहे, पर हाणे पेशाब घटि थो अचे, छा मसाने में या गुर्दे में का तकलीफ़ आहे या का शुगर जी छा? मुमकिन आहे साईं, शुगर जे करे असां वटि जेके मुख़्तलिफ़ ॿियूं बीमारियूं जेके कॉम्प्लिकेशन्स थींदा आहिनि, उन्हनि कॉम्प्लिकेशन्स में हिकिड़ो गुर्दे जी बीमारियुनि जो बि थियणु आहे। त उनजे करे ही जेको भाऊ ॿुधाए पियो त को गुर्दे जो को मसइलो थी सघे थो पियो, त कंहिं चङे माहिर डॉक्टर खां उनजो चेकअप कराए, ऐं जेकॾहिं का गुर्दे जी तकलीफ़ आहे उन सां गॾोगॾु इहो बि आहे त कॾहिं कॾहिं जिगर जे ते बि जेका आहे, छाकाणि त शुगर जी बीमारी अहिड़ी बीमारी आहे जेका जिस्म जे तक़रीबन हर हिसे ते बुरो असरु विझंदी आहे। जिगर ते बि करे सघे थी, गुर्दनि ते बि करे सघे थी, ऐं मसाने ते बि करे सघे थी, प्रोस्टेट ते बि करे सघे थी। हा, उनजे करे सही कंहिं माहिर डॉक्टर वटि वञी ऐं पंहिंजो सही चेकअप कराए त उन में ख़बर पइजी वेंदी त छा जो मसइलो आहे, ऐं उन खां पोइ उनजो इलाजु, उनजो बिल्कुलु यकीनन उनजो पोइ इलाजु थींदो।
ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहिबु जेके नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ उन्हनि जो बर्डन असां वटि वधी रहियो आहे तव्हां जी जी साईं उनजा हिकिड़ो त असांजो लाइफ स्टाइल जेको आहे उहो इहो त असां साफ़ सुथरियूं शयूं नथा कयूं, पंहिंजी वर्जिश नथा कयूं, तंबाकू जो इस्तेमालु वधीक आहे, गिह वारी शयूं वधीक था, होटलिंग वधीक था करियूं, छा इन्हनि खां बची सघिजे थो? बिल्कुलु इहा साईं ॾिसो हिकिड़ो कलर उनखे शामिलु कयूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं केरु था ॻाल्हायो किथां? साईं बिल्कुलु ख़ासि खां अब्बास अली साहब थो ॻाल्हायां साईं। वॾी महिरबानी अब्बास अली शाह, छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? साईं साईं ख़ैरु आहे साईं, मुंहिंजो एक्सीडेंट थियो मोटरसाइकिल कुझु हफ़्तो पहिरीं साईं। जी उन करे साईं हाणे पेर में मूंखे राडू लॻियल आहिनि साईं, पेर जे हेठियां हिसे में ऐं साईं इलाज हाणे राड पटा वटा खुली विया आहिनि साईं, सभु कुझु हाणे मूंखे वरम रहे थो पेर ते, उन लाइ महिरबानी करे ॿुधायो कुझु खायां। अरसो घणो थियो आहे हिनखे? 2 महीना थी विया आहिनि। 2 महीना थी विया आहिनि। दवा वठो पिया हिनजी, खाओ पिया का? इहा दवा खाऊं पिया साईं। ठीकु आहे डॉक्टर साहिब खां तव्हांखे जवाबु वठी ॾियां। वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। साईं मीरपुर ख़ासि खां अब्बास अली शाह एक्सीडेंट थियो, राड लॻी, पर अञा चए थो सोज न थी आहे, सूर न थियो, 2 महीना साईं। अच्छा इहो त हाणे इहो बि नॉन कम्युनिकेबल में थो अचे एक्सीडेंट? इहो न, इहो मुमकिन आहे त को इन्फेक्शन थियो हुजे, जेकॾहिं सोज आहे पर हाणे एक्सीडेंट थियो पर उहा सोज थी आहे, हिकु हंधि आहे त उहो इहो मता ईअं न हुजे त को इन्फेक्शन हुजे त वरी बि उहा ई ॻाल्हि आहे त उते कंहिं माहिर डॉक्टर खां चेक कराए ऐं उनजो ॾिसंदा उनजो सबबु छा आहे, छाजे करे इहा सोज आहे। वरम ॿुधाए थो न तमामु थो अचे, सोज थी थिए पई त उन में जीअं ख़बर पवे त उनजो मसइलो छा आहे त उते हा बिल्कुलु उते उनखे कंहिं माहिर डॉक्टर खे ॾेखारिणो पवंदो। बसि तव्हां ॿुधो हूंदो डॉक्टर साहिब चए थो उते कंहिं वेझे सुठे डॉक्टर खे ॾेखारे ऐं तव्हां पंहिंजो इलाजु करायो ऐं हिन जो इलाजु बिल्कुलु आहे ऐं तव्हांजो इहो जेका बीमारी आहे उहा ठीकु थी सघे थी। अच्छा डॉक्टर साहिबु तव्हां चयो ॿुधायो असां इन्हनि बीमारियुनि खां जेके नॉन कम्युनिकेबल उन्हनि खां बचण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? 2-4 ॿुधायो, टाइम ख़तमु थी वियो। साईं असां पंहिंजे लाइफ स्टाइल ॾिसो, नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ जे लाइ त असां सफ़ाई सुथराई नॉन कम्युनिकेबल पंहिंजो लाइफ स्टाइल असां चेंज करियूं, रहण जो जेको तरीक़ो आहे, रहण जे तरीक़े में माना खाधे में हेल्दी फूड असां इस्तेमालु करियूं, एक्सरसाइज़ करियूं, तंबाकू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको सिगरेट बीड़ी या पान गुटके जे सूरत में जेको इस्तेमालु थिए थो असां उहो इस्तेमालु न करियूं। ऐं त असां ऐं ॿियो इहो आहे जेको तमामु घणो ज़रूरी आहे जंहिंजो असां ज़िक्र न कयोसीं, उहो आहे टेंशन, ज़हनी परेशानियुनि खां बचूं। उन ज़हनी जेतिरो मुमकिन हुजे उन ज़हनी परेशानियुनि खां असां जेतिरो बचंदासीं असां नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ खां बि बची। पैगाम छा हूंदो, मैसेज? इहो त पंहिंजो असां लाइफ स्टाइल चेंज करियूं। लाइफ स्टाइल चेंज करण सां असां कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ ॿिन्ही खां बची सघूं। वॾी महिरबानी डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख, तव्हां असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख असां सां गॾु जेको असांखे ॿिन्ही ग्रुप बीमारियुनि जो नॉन कम्युनिकेबल ऐं कम्युनिकेबल जेके बीमारियूं उन बाबति ॼाणे ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेकॾहिं असां पंहिंजी रहणी कहणी खे बहितर करियूं, असां पंहिंजे लाइफ स्टाइल खे सादो ऐं सुठो ऐं बहितर ग़िज़ा ते रखूं त असां हिन बीमारियुनि खां बची सघूं था। सफ़ाई जो ख़्यालु करियूं ऐं बहितर ऐं सुठो एनवायरमेंट हुजे त असां हिन बीमारियुनि खां बची ऐं बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।